असांखे बंदूक न पर बुख मारे विझंदी। ए हुक्मरानो, अवां चांदी या सोन मांगो कयो, असांखे को एतराज़ न आहे। छाकाणि त असां ज़ेवरनि खां सवाइ बि ज़िंदगी घारे सघूं था। अवां लोह ऐं सीमट मांगो कयो, असां चुप रहियासीं। छाकाणि त असीं पथरनि बिल्डिंग्स खां सवाइ झोपड़ियुनि में बि रहण जो हुनर ॼाणूं था। अवां गाॾियूं ऐं तेल मांगो कयो, असीं माठ में रहियासीं। छाकाणि त असांजे पेरनि में पंधु करण जी सघ गोॾनि में गिरेस या इतमाद जोॻो आहे। असीं गोॾा गाॾियुनि ऐं उठनि ते काक जा पंधु करण ॼाणूं था। अवां मोबाइल महांगा कया, पैकेज महांगा कया, असांखे टके जी परवाह न आहे। छाकाणि त असांजी क़दीम तहज़ीब में लोक लकड़तार अवां जे मोबाइल मैसेज खां मथे हिम्मत रखे थी। ऐं असीं इंसानी नियापनि ते नींहं निभाइण वारा आहियूं। महबूबनि सां मोबाइल पैकेज ते ओरल सेक्स वारी नामर्दी खां अञा बचियल आहियूं। अवां कपिड़ो महांगो कयो, असां कुझु कोन चयो। अवां जी हर बेहयाई जो बोझ पंहिंजे कुलनि ते खणी असीं अधु उघाड़ा थी अखियुनि में हयाउ समाए हिन समाज में हलंदा रहियासीं। अवां जुतियूं मांगियूं कयूं, असांखे जुतीअ जी परवाह न हुई। छाकाणि त असीं पेरनि ते ॿोहनि जा ॿोंगरा ॿधी ततल रेटनि ते ऋण पटनि में हलंदा रहियासीं। पोइ बि अवां खे मयार न ॾिनीसीं। अवां तेल मेट सर्फ साबुण सुराहण खां वठी सिंगार जी हर शइ जो अघु आसमान ते पुॼायो, असांखे को बि एतराज़ न आहे। छाकाणि त असीं खथेराई खूब पंहिंजा मेराई महबूब सही नमूने सुञाणे उन्हनि जे विच में औज ऐं मौज में रहूं था। अवी मिनरल वाटर भली मांगो कयो, का मना न आहे। असीं खूहनि जे खारे पाणी ते ठहियल आहियूं। अवां बिजली मांगी कई, असीं ख़ामोश रहियासीं। छाकाणि त असां बिजली जा खंभा रुगो परे खां ॾिठा आहिनि। असीं मेणबती बि फ़क़ति ॾियारी या ईद ते ॿारींदा आहियूं। सो बिजली जे बिलबनि जी परवाह न आहे। हूअं बि असीं हथ जे साही ते उमास राति जो मढ़ी में विञायल मेंह बि ॻोल्हे हथ करण वारो हुनर रखूं था। असीं हुन बिजली वारे अख ॿूट वारी चांदणी खां ईअं ई सही आहियूं। अवां गैस मांगी कई, असां कुझु न चयो। छाकाणि त असां गैस जा रुगो गोला ॾिठा आहिनि। उहे पुराणनि शादियुनि काजनि में असां वटि न गैस न गोला न ई कारखाना आहिनि। असीं हिकु अधु लोलो ॿुअनि जे ॿारनि ते ई पचाईंदा रहियासीं। अवां हथियार महांगा कयो, असांखे ज़रे जी बि लोड़ न आहे। छाकाणि त असां वटि बदन ते पातल वॻे खां सवाइ ॿियो कुझु आहे त उहो मालिक जो फूकियल रूह आहे, जेको उन जी रज़ा खां सवाइ कंहिंजो पीउ बि नथो कढी सघे। असांखे को बि डपु न आहे जो हथियार ख़रीद कयूं। असांखे हथियार न पर बुख मारे विझंदी। असीं बंदूक खां न पर बुख खां डिॼूं था। क़ुवत मुदाफ़त जी कमी जे करे असांजा बचड़ा संदन माइरनि जे पेटनि में ई मरंदा रहिया, त के ॼमण खां पोइ सरकारी अस्पतालनि जा अज़ाब भोगींदे किंजी किंजी मरी विया। पर असीं पोइ बि माठ में रहियासीं। ऐं अवां असांजी गुरबत मजबूरी बेवसी ऐं बीमारी जी केश कराए अॼु हराम डॉक्टरनि जो पघार वधायो, शराब सस्तो कयो ऐं दवाऊं महांगियूं करे छॾियूं। लाश खणंदड़ एम्बुलेंस जा तेल खाई विया, छितनि जी वैक्सीन बि खाई विया। भेड़ा छिता थी मरो, एतिरी बुख आहे ग़रीबनि जा मांस पटे खाई विया। अवां हर शइ मांगी करे ग़रीबनि जा लाह कढी छॾिया, त बि माठ में रहियासीं। पर अवां त असांजे जीअण जो आख़िरी हक़ बि छिनी वरितो। अवां त अटो बि मांगो करे छॾियो। अवी अटो मांगो कयो था त असांजे अखियुनि में लूण पवे थो। अवी चांवर मांगा कयो था त कसम सां एॾी चिड़ थिए थी जो दिलि चए थी अवां खे डी चौक ते डोड़ाए डोड़ाए दिलि ठारियूं। ए ज़ालिमो, असांखे जिरत ॾियो। बुनियादी सहूलियतूं वयूं कुते जे दर में। असांखे फ़क़ति अटो सस्तो करे ॾियो त जी त वोट वारी वंगार वरी बि अवां सां ई वहंदासीं। जे अटो सस्तो न कयो त पोइ न
हूंदा ग़रीब न हूंदा ग़रीबनि जा वोट, पोइ अवां बि आंगूठे ते अयाशूं कंदा। तंहिं करे ग़रीबनि जी अहमियत खे सम्झो, घटि में घटि अटो त सस्तो करे ॾियो। हाई हेठि नज़र ईंदड़ तस्वीर कणिक जी आहे, जंहिंजी ख़ुशबू लाइ असीं ईअं सिकी विया आहियूं जीअं मच्छी पाणी लाइ सिके। असां खां सभु कुझु खसे वठो, पर कणिक जी सुगंध न खसियो। कणिक असांजी जियापे जो जवाज़ आहे। असांखे न सोन ते सब्सिडी खपे, न लोह ते, न सीमेंट ते सब्सिडी खपे, न मोबाइल फोन ते, न गाॾियुनि ते सब्सिडी खपे, न हथियारनि ते। असांखे फ़क़ति अटे ते सब्सिडी ॾियो त जीअं मालिक तरफ़ां मुक़ररु थियल ज़िंदगी जा कुझु ॾींहं पेट भरे जियूं। फ़क़ति अटे जी ओन में वकोड़ियल थरियो